हिकड़ी रात वताए फ़कीर जे घर में चोर घिड़ी आया। चोरन जे अचण जो दबको सुणी फ़कीर हिक पुराणे काठ वारे पेटीअ में लिकी वेठो। चोरन त सॼो घर बुहारियो पर कुछ बि हथ कोन आयन। हिक चोर जॾहिं अची पेटीअ खे हथ लाथो त गौरी लगस। उथलाए ॾिसे त अंदर वतायो वेठो। इहो ॾिसी चोर चयस, हला थी डिॼणा, लिकी वेठो आहीं त मतां चोर सची कराइन या मारे न विझन। वताए चयो, इन्हीअ खां कोन लिको आहियां, अलबत्ता शर्म खां अची पाण खे बंद कयो अथम। त सॼो घर ॻोल्हण खां पोइ चोर चवंदा, बेली नाह के हिन घर में घिरियासीं, ही त कोठो सुञो आहे। ऐं वञी गिला कंदा त वताए जे घर में भींग पई वाका करे, सो उन्हीअ लज खां लिखी वेठो आहियां। इहो ॿुधी चोर ॾाढा शर्मिंदा थिया। दोस्तों, जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।